खड़ी पी ले। दिल चवे थी त कुनी ठाए खुदा जे नाले जो खेर कया। मन को रब के बाज पवे, असां सां राज़ी थी वञे, रहम करे असां ते। हाणे त सभिनि जी हिम्मत जवाब पई ॾींदी वञे। कदी खेर करण का मां बि जोयो कोन। असां सब का वजलन खेर असांजो खाईंदो केर? रब जे नाले ते ॾिनो कॾहिं कोन मोटाईंदा, एतिरी मूंखे बि पक आहे। कदी जे वठंदा त ठीकु आहे, जे नथा वठनि पोइ हिनखे जांजो कोठी उजलाए छॾिजां, पकी भूख मां चुगी। हाय हाय, पकी वीचारा बि हितां आसरो पले अलाए केॾा उॾामी विया। जे हूंदो नसीब में त वलर करे अची अङण ते चुगंदा। हा कसी वया वीचारा वाहिगुरू छॾे। हिते बुख पई वाका करे विया हूंदा कंहिं वसों तरफ़। बाक़ी जेके बचा आहिनि से असां वांगुरु मालिक साईं खे पिया संभाल। मालिक साईं बाच करे। बाक़ी हाणे हिम्मत न आहे रही गजी जो हिन इम्तिहाननि खे असां गुज़ारियूं। ईंदा खड़पील सिखिया ॾींहं ज़रूरु ईंदा। पट पुसंदा, गाह फुटंदा, पीलू थींदा, ॿेर पचंदा, ऐं चइनी पासे चिड़ियुनि जी चुंकार हूंदी। अब वयो आहे न, दुआ कर, कम थी बि असांजो मां तव्हांखे सुबुह जो कम ते बीहारियां थो ऐं तव्हांखे किराए जी जॻह उहो ठाहे ॾियां थो सुभाणे। पर हिकु शर्त आहे, हर महीने तव्हांखे लेबर इंचार्ज जा 10 रुपया ॾियणा पवंदा। 10 रुपया? अबोल 10 रुपया काती लॻेसि रेल सां कमु आहिनि। हो गूंगा चवे त सही थो। असां पंहिंजा बचा पालियो न, वरी हिन जो पेट भरियो। ॻाल्हि करी आहे, 10 रुपया वात में था पवनि। अरे हाणे माठ कयो, सियाणा न थियो, मूंखे ॻाल्हाइण ॾियो। ॾिस मूं छाड़े छॾी, पोइ छो विधा अथई वात में मुंहं वसाया? पट कम खे, पट कम खे, पट। अरे वसाया 10 रुपयनि जे करे अहिड़नि बेवकूफ़ुनि खे मां कमु ठाहे थो ॾियां, ऐं 10 रुपयनि जो ॿुधी हिन जूं वाछियूं टिड़ी वियूं आहिनि। हिननि खे त शहर में केरु अचण कोन ॾींदो। जेके 10 रुपया घणा आहिनि त पोइ तव्हां ई ॿुधायो, घणा ॾींदव? वसाया 2 रुपया। हा 2 टका। गूंगा वो गूंगा चवे त सही थो। हा 2 टका 2 रुपया। अरे भागो असांखां पिन ई थो, छा जो तव्हां 2 टकनि जी ॻाल्हि था कयो? सोप सीरियल मोहब्बतुन जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल SindhTVHD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल SindhTVHD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।